मर्कज़ 4:35 में हिकु ॾींहुं शाम जो असां उते विया हुया। उन्हनि चयो त असांखे हिन तरफ़ हलणो आहे, नंढी तरफ़ हलणो आहे। अचो इन ते ध्यानु ॾियूं। प्रभु असांखे ख़ुदि अची करे चए थो, असांखे लॻंदो आहे त असां कहिड़े तरीक़े सां वञूं, असांखे कुझु मिलंदो या न मिलंदो, उन में उहो असांजो सिधो मक़सदु हूंदो आहे। ऐं मर्कज़ 5:1 में उन ई लिखियो आहे त असांखे नंढी हिकु ॻाल्हि आहे, उहो हुन जे जार जी यहूदा आहे, जेकी असां केतिरी अद्भुत ॻाल्हि आहे। उन्हनि चयो असांखे पहुची वियासीं। असांखे वचन 36, 37, 38, 29, 40 में असांखे गुज़रनि वेंदो आहे। असां जेको 5:1 ताईं पहुचूं उन खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां थी त असांखे छा करिणो आहे ऐं असां छा कंदासीं। उन वधीक टाइम ते लिखियलु आहे त असांखे हलंदो रहणो आहे, बेकार कमु न करिणो आहे। असां पंहिंजे माण्हुनि जो लक्ष्य ठाहींदासीं ऐं पहुचंदासीं पंहिंजी मंज़िल ते। असांखे उहो ख़राब द्वारा जेको कमु हूंदो आहे उहो न करिणो आहे। असांजी जेकी आत्मविश्वास आहे उहो अॻियां वधाइणी आहे ऐं असां उनखे चवंदासीं त तूं अचु ऐं अॻियां वध। हिन करे अॼु मां तव्हां सां ॻाल्हायां थी 20 जे बारे में। ऐं आयो हो ख़लक़ खे सॾे, वचन 36, मर्कज़ 4:35 में आयो हो ख़लक़ खे सॾे जीअं असां आया आहियूं। उन वॾी में वेही करे उन चई गॾु बि हिकिड़ी ॻाल्हि आहे, तॾहिं तव्हां तूफ़ान आयो ऐं उन चई इहो थींदो। उहो जेको झूले पियो वॾी लॻी पाणी सां भरिजणु, ऐं उन चई कि पासे में गॾे में वञी करे सुम्ही पओ। ऐं उहो हैरान थी वियो, उन में तूफ़ान आयो विच में ऐं उहो तॾहिं बि उते सुम्हियो पियो हो। असां जाम ॾकी करे हैरान थी करे ॾिठोसीं त असांखे कीअं ख़बर पई। असां साम्हूं वियासीं ऐं सम्झण जी कोशिशि कईसीं, अरे हे छा थियो। असां सम्झण जी कोशिशि कईसीं, चिंता पिया कयूं, कोशिशि पिया कयूं छा करे सघूं। मां तव्हांखे हिकु नंढी मिसाल ॾियां। असां जाम माण्हुनि सां मिलंदा आहियूं, उहो तकलीफ़ में असांखे छॾे वेंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि तव्हांखे कोशिशि करणी आहे हुतां भॼण जी। हे प्रभु तव्हांखे चिंता कोन्हे त असां ख़तमु थींदा था वञूं। तॾहिं उथी करे उन्हनि तमामु खिलाए करे चयो त पाणी खे चयो शांति थी वञ, तूफ़ान बि भीजी वेंदो। मां चवां थो तव्हां शांत थी वञो ऐं थकिजी वेंदा, तव्हांखे कुझु न थींदो ऐं तव्हां उन ते पहुचंदा। तव्हांखे अञा ताईं विश्वास छो कोन्हे? पर मूंखे विश्वास आहे त असां बची वेंदासीं। त मुंहिंजो मतिलबु आहे विश्वास आहे, भरोसो आहे मूंखे यीशु ते। मूंखे विश्वास आहे तव्हां में। यीशु ते भरोसो करणु हिकु ॻाल्हि हूंदी आहे ऐं पर ॿी ॻाल्हि हूंदी आहे भरोसे खे पंहिंजे रोज़ जे जीवन में आणणु ऐं सिखणु, पाण खे तूफ़ान में शांति करणु। ऐं केरु चवंदो आमेन। मूंखे जाम हर्ष थींदो आहे इन जो ॿुधी करे आवाज़। अॼु सुबुह जो उथी करे आराधना जे टाइम ते सभु कुझु योजना पई थिए ऐं मूंखे ख़बर पई कि इहो छा आहे ऐं मूंखे लॻो त इहो मां छा सोचियो। केतिरी सुठी ॻाल्हि आहे। असांखे अनुभव थींदो आहे, असां ध्यानु ॾींदा आहियूं। तव्हां खिली करे मूंखे चई सघंदा आहियो। जॾहिं असां परिस्थितियुनि में हूंदा आहियूं, असां चवंदा आहियूं त मुंहिंजे मथां जाम ॾोह आहे, मुंहिंजे मथां जाम वज़न आहे। असांखे हुन जो इस्तेमालु करिणो आहे ऐं आलस में रही करे असांखे ज़ोर ज़ोर सां खिलणो आहे त असांखे शांती ज़रूरु मिलंदी। जंहिंमहिल शांती ऐं हुन जो ख़ुशी थियणु, आनंद वठणु, जाम शांतीअ सां उन्हनि जी प्रशंसा करणु ऐं उन जी ख़ुशीअ खे असां सभा में आणींदा आहियूं ऐं चवंदा आहियूं। आराम करण लाइ हिकु झूठा कयो हुयो, मां पलंग ते आराम सां लेटी पई हुयमि। मां सुम्ही न हुयमि, पर बसि मुंहिंजे मन में ख़्यालु आयो। मां चयो, हे प्रभु यीशु, मूंखे पंहिंजे जीवन सां प्यारु आहे। मां जाम सुठी आहियां, मूंखे सुठी भावना आई आहे, छाकाणि त जाम सवली आहे। मुंहिंजे जीवन में जाम सुठो न थियो, पर त बि मूंखे विश्वास आहे तव्हां मूंसां गॾु आहियो। मां हुन मां ख़ुशि न हुयमि, पर
प्रभु जी महिमा कई, मां गिरजे में वयमि। हाणे मूंखां हस्ताक्षर वठंदे टाइम ते कंहिं पुछियो त तव्हां गिरजे जे ख़िलाफ़ु आहियो या धर्म जे ख़िलाफ़ु? मां चयो इहो कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां पुछो था। असांजे सेंट लुइस में हिकु गिरजो आहे पंहिंजो। मां माण्हुनि खे चवां पई त तव्हां गिरजे वञो ऐं उन ते वञी करे तव्हां चओ। मूंखे इहो ख़बर न आहे त तव्हां इहो छो था सोचियो, इहे ॻाल्हियूं तव्हांजे मन में छो थी अचनि। तव्हां शराबी आहियो, तव्हां धंधो कंदा आहियो, जेको बि कंदा आहियो। अगरि तव्हां चओ था गिरजे में वञी आराधना करणी आहे त तव्हांजी आराधना पूरी थींदी। मूंखे ख़बर आहे त तव्हां कुझु ठहंदव ऐं तव्हांखे उहो अमल करिणो आहे ऐं तव्हां सिखंदव ऐं कयो उनखे। प्रभु असांखे सेखारियो आहे, असांखे करिणो आहे ऐं असां उहो कंदासीं। तव्हांखे उहो शुरू करिणो आहे ऐं उहो चए थो त तव्हां कयो। इहो कोशिशि करणी आहे। तव्हांखे आरामदायक कुर्सी मिली, तव्हांखे वचन सिखणु मिला, मां अभ्यास कयो आहे, तव्हां सुठा संगीत ॿुधा, तव्हां अची करे हिते कोई बि पैसा कोन ॾिना, तव्हां अची करे बसि ऐं तव्हां खारायो मूंखे। पर यादि रखो इहो एतिरो आसान कोन्हे। जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदा, हुते कुझु निकिरंदो, कुझु ॾियणु शुरू कयो। आमीन। हिकु शइ जेकी तव्हांखे पाण सां गॾु रखणी आहे उहो आनंद आहे ऐं तव्हांखे पंहिंजो प्रचार करिणो आहे। हिकु कप स्टारबक्स कॉफ़ी, वाह सच में। इन करे जीअं टॉमी बैरन चवंदा, असांखे स्टारबक्स ऐं परमात्मा जी शुक्रगुज़ार करणी आहे। ऐं जेसिताईं तव्हां गुनहगार महसूसु न कंदा, मूं वटि पंहिंजी नंढड़ी प्यालीअ में हिकु स्टारबक्स कॉफ़ी आहे जंहिंजे साम्हूं मां तव्हांजे रखियो आहे। ऐं जंहिं टाइम असां जाम टाइम हिन खे गरम रखी सघंदा आहियूं ऐं उहो जाम प्यारी आहे ऐं उहो त जाम रंग जी आहे। ऐं मां उनजो सेट वरितो आहे, सॼो मुंहिंजे पुठियां रखियो आहे। उन में कॉफ़ी आहे ऐं के मुंहिंजी कॉफ़ी खणी छॾी ऐं पी छॾी। मुंहिंजो कप, उहा क्रीम, सभु कुझु हली वियो। पर हिकु ॻाल्हि ॿुधायां, मूंखे उहो ॾींहुं यादि थो अचे जॾहिं मूंसां इहा दौरा पइजी वेंदा हुया। मूंखे ईअं लॻंदो हुयो त मूंखे दौरा पइजी विया आहिनि। मां अलाए चरनि वांगुरु चवंदो हुयमि, मुंहिंजी कॉफ़ी हली वई, मुंहिंजी क्रीम हली वई, मुंहिंजो कप हली वियो, मुंहिंजी परवाह कोन्हे, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो कोई सोचे नथो, मां छा कयां, मां जाम परेशान आहियां। सच चवां, मां शायदि अॼु 5 सेकेंड्स में परेशान थींदी हुयमि ऐं हाणे अॼु मां खिलंदी आहियां। हिन ॻाल्हि ते मूंखे खिल ईंदी आहे। ऐं मां चयो इहो जाम खिलण वारी ॻाल्हि आहे। ऐं हाणे जॾहिं मुंहिंजी कॉफ़ी केरु चुराईंदो आहे त मूंखे कुझु न थींदो आहे। मां सफ़ाई कंदी आहियां ऐं मूंखे ख़बर पवंदी आहे त इन कॉफ़ी फिटी कई आहे ऐं मूंखे चयईं कि तव्हांजी कॉफ़ी फिटी करे छॾी, पर त बि मां कुझु न चवंदी आहियां ऐं खिलंदी आहियां। आमीन। इहो शयूं असांजे अंदरि हूंदियूं आहिनि। हमेशह असां सोचींदा आहियूं इहे शयूं असांजे अंदरि रहंदियूं आहिनि ऐं असांखे चवंदियूं आहिनि त असां हीअं कयूं। असांखे वञी करे प्रचार करिणो आहे, ख़ाली प्रचार, ख़ाली जीअणो आहे ऐं असां चवंदा आहियूं त असांखे हिन जीअण लाइ इहा ज़रूरी आहे। उन शयुनि ते तव्हां मां केरु ॿुधे थो, चए थो बाइबल जे अनुसार जेको बिज आहे उहो पइजंदो आहे दिलि में ऐं शैतान ज़रूरी ईंदो आहे। मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त उनजो करिणो इहो तरीक़ो हूंदो आहे त उनखे परखे ऐं उनखे चुराए करे हटाए छॾे। मूंखे सम्झाइणो आहे तव्हांखे। उहो वाक्य सिखो जंहिंमें असांखे उहो इम्तिहान ॾियणो पए। असां उनजी पढ़ाई कयूं ऐं उनजो इम्तिहान ॾियूं। आमीन। त तूफ़ान आयो आहे। यीशु चयो त तव्हांखे एतिरो वर्ताव करिणो आहे। तव्हांजो विश्वास किथे वियो? तव्हां इन संसार में कीअं आया आहियो? कंहिं वांगुरु
हलो था, विश्वास काफ़ी आहे। तव्हांजो विश्वास क़ाइमु आहे त मां मरियो न आहियां, त मां जीअरो आहियां, त अॼु बि मां तव्हां सां गॾु आहियां, छाकाणि त असां आहियूं उन जा ॿार, असां उन जा गवाह आहियूं, असां उन जा राजदूत आहियूं। असांजे द्वारा माण्हुनि जो अनुभव थींदो ऐं उहो जेकी ॻाल्हि आहे असांजे मसीह में सिखी करे उहो अॻियां वधंदा, पंहिंजे जीवन में हालतुनि खे हटाईंदा ऐं पसंदि कंदा पंहिंजे मसीह खे, पंहिंजे धर्म खे, माण्हुनि खे प्यारु कंदासीं ऐं अहिड़नि माण्हुनि खे चाहींदासीं जंहिंजे करे असां विजय पाती आहे, आनंद सां, शांतीअ सां, जेको प्यारो आहे असांजे लाइ, ऐं असां अॻियां वञूं था उन जी। अचो ॾिसूं था यूहन्ना 14:27। मां चाहियां थी त तव्हां हिन जो फ़ैसिलो कयो, इन खे अॻियां वधायो इन संदेश में। यीशु असां लाइ हिकु खज़ानो रखियो आहे, हुन में जाम शयूं आहिनि, पर उन आख़िरिन शयुनि मां हिकु आहे जेकी उन्हनि असां लाइ रखी आहे, ऐं उन्हनि चई मां तव्हांखे शांती ॾींदो थो वञा, पंहिंजी शांतीअ तव्हांखे ॾियां थो। पर उन मां जाम शयूं आहिनि जेके तव्हांखे ॾींदो थो वञा। मां चवां थो तव्हां घबरायो न, ॾको न, अशांत न थियो, परेशान न थियो। मां तव्हांखे पंहिंजी शांती ॾींदो थो वञा। तव्हांखे सिखणो आहे, पाण खे दरपुक न रखणो आहे, पंहिंजे धड़कनुनि खे ॾकायो न, उनखे स्थिर करे छॾियो। तव्हांजो मन घबराइण न, जीअं तव्हांखे डपु न थिए, अशांत न थियो। मां तव्हांजी मदद कंदमि। पंहिंजे पाण खे ॾकाए करे जीवन में न रखो ऐं ॾकी करे न रहो, ॾकी करे डरपोक न थियो। त जॾहिं तव्हांखे शांती खपे, तव्हांखे फ़ैसिलो करणो पवंदो। तव्हां सभिनीनि खां पहिरीं इहो फ़ैसिलो कंदा त तव्हां शांतीअ में सिखिया आहियो जीअण ऐं आराम करणु। तव्हां शांतीअ बिना जीअंदव न। मां जीवन में कुझु जाम साल कढिया आहिनि, लॻभॻि 15 साल पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां थी इहा ॻाल्हि थी हुई, छाकाणि उहो हिकु राॼ हो। मां धर्म हासिलु कयो हुयो ऐं उन ते राज करणु सिखी वरितो, ऐं मां चयो कि मूंखे इहा जेकी ॻाल्हि आहे उहा ग़लती थी वई, मां माफ़ी थी घुरियां ऐं माफ़ करे मां शांती खे प्राप्त कयो। यीशु चयो त तोखे इहो करिणो आहे, तूं इहो करे सघंदी आहीं, छाकाणि त मुंहिंजे अंदरि हुयो त मां इहो कंदसि, पर मूंसां कुझु ग़लतियूं थी हुयूं, मां उहो कई। पर प्रभु जी राज्य में जेको धर्म, शांती ऐं आनंद, मां फ़ैसिलो कयो आहे। धर्म जे बारे में असांखे जाम ॻाल्हाइणो आहे ऐं चवणो आहे त असां इहे ई आहियूं। आमीन। मां फ़ैसिलो कयो, प्रभु तव्हांजे लाइ मां जाम सुठी शयूं कंदमि, ऐं उहो फ़ैसिलो कंदमि त माण्हुनि ताईं इहो सभु पहुचे ऐं उहो हासिलु करे सघनि, उहा शांती, उहो धरतीअ ते उहो पाए सघनि। तव्हां सां गॾु मां इहो कयो आहे ऐं फ़ैसिलो करे छॾियो आहे। ऐं हिते जाम बुरी ख़बर अचे थी। शुभ समाचार इहो आहे त प्रभु असांखे शांती ॾिनी। बुरी ख़बर इहा आहे असांखे हिनखे पाइण लाइ महिनत करणी पवंदी। अचो वरी पढ़ूं था। मां तव्हांखे शांती ॾिनी, पर पोइ बि असां चवंदा आहियूं हे प्रभु मुंहिंजी प्रार्थना तव्हां ते आहे, मूंखे शांती न आहे। असल में तव्हांखे शांती लाइ प्रार्थना करण जी ज़रूरत न आहे, ऐं तव्हां ईअं कंदा आहियो कि असां वटि शांती न आहे, ऐं प्रभु तव्हांजा शुक्रगुज़ार कंदो आहे त तव्हांखे शांती मिले, ऐं तव्हां उनखे पाए न सघंदा आहियो, ऐं पोइ चवंदा आहियो त मुंहिंजी हीअं हालत थी वई आहे। मुंहिंजे ख़्याल सां जाम शयुनि ते असां इहो कंदा आहियूं ऐं घुरंदा आहियूं इहो छो थी वियो, मूंखे हीअ न मिलियो आहे, मूंखे इहो खपे। महिरबानी तव्हां मूंखे शांती ॾिनी, मूंखे पंधु करण लाइ ताक़त ॾिनी। तव्हांजी कृपा आहे त तव्हां इन शांतीअ ते, उहो मूंखे मज़बूत कंदो आहे ऐं बीहारींदो आहे, उहो ॾेखारींदो आहे मूंखे छा करिणो आहे। तव्हांजी महिर थींदी आहे मुंहिंजे मथां, इन करे मां इहो सभु करे सघंदी आहियां। मां इहो फ़ैसिलो कयो, मां पंहिंजी बाक़ी जीवन सॼो शांती में बिताईंदमि, शांतीअ सां। मां तव्हांखे ॿुधायां थी जेके कम करणा आहिनि तव्हांखे सिखणो आहे, ऐं चिंता न कयो। उहा जेकी ॻाल्हि आहे तव्हांखे करणी आहे, परेशानी उहा न ईंदी। पंहिंजे टाइम ते पूरी तरह सां बर्बाद न कयो, उनखे
चिंता तव्हांजी परेशानी खे हल न कंदी। हे सभु तव्हांखे सताईंदियूं आहिनि। उनजो विश्वास सां कोई वास्तो कोन्हे। मां लाचार आहियां, मां जाम चिंता में आहियां। हाणे तव्हां वटि शांती आहे। मां चयो तव्हां वटि शांती आहे ऐं तव्हां वटि शक्ति आहे। तव्हां वटि शक्ति आहे, तव्हां वटि शांती आहे। इन करे मां चिंता में जीवन न गुज़ारींदमि। तव्हांखे इहो व्यवहारिक तरह सां सिखणो आहे ऐं चवणो आहे त तव्हां पसंदि था कयो इनखे, ऐं चवणो आहे त तव्हां इन जो फ़ाइदो वरितो आहे, तव्हांखे अॻियां मदद मिलंदी। तव्हांखे सम्झणो आहे त चिंता छो छॾे ॾियो ऐं तव्हांखे ख़ाली इहो सम्झणो आहे त तव्हां छा करे सघंदा आहियो जीवन में। असांखे अञा सम्झ में न आयो आहे त असांखे छा करणो आहे। प्रभु असां सां गॾु आहे। उहो चाहे थो त असां सिखूं ऐं निर्भर ठही वञूं ऐं पंहिंजो विश्वास क़ाइमु करे असां हुन सां ॻाल्हायूं ऐं जेको कमु आहे उहो असां वधीक करे कोशिशि कयूं। असां निराश न थियूं कंहिं शइ जे लाइ। असांखे ईअं लॻंदो आहे जंहिंजे बारे में असां कुझु सोचींदा आहियूं त असांखे उहो मिली वञे, पर असांखे उहो न मिलंदो आहे त असां चवंदा आहियूं। घणा माण्हू ईअं छो चवंदा आहिनि त मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां मां केतिरा ॼणा इहे चवंदा आहिनि त तव्हांखे बदिलजी वञण जी कोशिशि आहे ऐं उहो पलंग खपे। इहो पलंग पाइण लाइ असां जाम कोशिशि कयूं पिया, असांजे मथां इहो कर्ज़ु हुयो। तव्हांखे पंहिंजे पाण खे बदिलणो आहे ऐं उहो शयुनि खे न बदिले सघंदा आहियो तव्हां। महादेव खे बदिलण जी कोशिशि कई, उहो ओतिरो ई ख़राबु थी वियो। हो पहिरें खां ई वधीक अड़ल थी वियो, छाकाणि त माण्हू सोचींदा आहिनि त असां हुनखे बदिले सघंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त हुनखे सुठो लॻंदो। इहा ॻाल्हि न आहे। उहो जेतिरो वधीक असां चवंदासीं उहो अञा वधीक सिखण जे बजाए बदिलण जी कोशिशि न कंदो ऐं हुनखे चवंदासीं असांजो मन बदिलजी वियो आहे, असां इन तरीक़े सां बदिलजी विया आहियूं, ऐं पोइ ईअं चवंदा आहियूं हेठि वञ, मथे हल, हेठि वञ। ख़ाली प्रभु असांजे अंदरि बदिलाव आणे सघंदो आहे, उहो प्रभु। आमेन। हाणे मां तव्हांखे सुठी ख़बर ॿुधायां थी। मूंखे ख़बर न आहे तव्हां घणो टाइम खां शादीशुदा आहियो, पर मां 33 साल खां शादीशुदा आहियां। हिकु माण्हूअ सां ऐं इहो बि ॿुधाइणु चाहियां थी त पोइ 8-9 सालनि खां पोइ असांजो रिश्तो हुन खां वधीक प्यारो थी वियो। हाणे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी त असां मां शाम शांती आहे। छाकाणि त मां जाम शांतीअ में आहियां। आमेन। मुंहिंजो मतिलबु आहे देव ऐं मुंहिंजे विच में कॾहिं तकलीफ़ न थींदी आहे, छाकाणि त आख़िरकार असां सम्झी विया आहियूं, हो सम्झी वियो आहे त असांखे छा करणो आहे। मूंखे पागलखाने बि वञिणो आहे, पर मां आख़िरकार सम्झी वियमि ख़ाली प्रभु माण्हुनि खे मटे सघंदो आहे। ख़ाली प्रभु देव खे पसंदि आयो हुयो ऐं उन चयईं त उनखे परमात्मा पाण बदिले छॾींदो, ऐं उन साॻियो ई नज़रियो रखियो मुंहिंजे साम्हूं। मूंखे 4 ॿार आहिनि। मूंखे इहो सम्झ में नथो अचे, इहे सभु अलॻि अलॻि आहिनि। मूंखे सम्झ में नथो अचे इहे हिकु खेत जी मूली कीअं था थी सघनि। ऐं तव्हां ॾिसंदव हिकु ॿारु इहो थो करे, ॿियो ॿारु कुझु थो करे। इहो न कयो, इहो ठीकु न आहे। असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहींदा आहियूं जिन खे बालिक ॿार हूंदा आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि उन्हनि खे मां 30 सालनि जो आहियां। त असां सभिनीनि जे लाइ चिंता कंदा आहियूं, ॿारनि जी चिंता कंदा आहियूं, पुटनि जी चिंता कंदा आहियूं। असां सॼी उमिरि चिंता कंदा रहंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त असांजी इहा ग़लती थी वई आहे, असां चिंता कई आहे, असां हिन वक़्तु इहा कयूं था। असांखे पंहिंजो ख़ाली इहो वक़्तु ध्यानु ॾियणो आहे, दुखी न थियणो आहे। चिंता जे करे पेट जी तकलीफ़ थी सघंदी, अल्सर जी थींदी, जाम प्रॉब्लम थींदी, ताक़त निकिरी वेंदी, नर्वस टेंशन थींदो, मोतियुनि में सूरु थींदो।
इहो जाम तनाव पैदा कंदो, कैंसर थी सकंदो आहे हिन सां, इन जो गहरो रिश्तो आहे। चिंता जे करे निंड न ईंदी, ध्यानु भटकजी वेंदो, तव्हां इहो न करे सघंदव, तव्हांजे अंदरि जाम उमेदूं थींदियूं त इहो कयो, तव्हां न करे सघंदव, इन जे करे तव्हांजी चिंता मुंहिंजी हिन ॻाल्हि जा जाम गवाह हिते वेठा आहिनि। तव्हांखे ख़ाली हिकु ॻाल्हि सम्झणी आहे, जंहिंमहिल शैतान तव्हांजे साम्हूं अचे त तव्हांखे चवंदो मां चिंता कोन कंदसि अॻिते खां। ऐं हुन वक़्त खां जंहिंमहिल तव्हां इहो सोचणु शुरू कंदव, छाकाणि त जंहिंमहिल तव्हां इहो सोचणु शुरू करे छॾियो त तव्हांजा हर दुख दूर थी विया। जंहिंमहिल तव्हांखे प्रभु चए थो त तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हां उहो कयो ऐं पंहिंजे पाण खे बदिले छॾियो, मां इन जी चिंता न कंदमि। तव्हांखे इहो वादो करिणो आहे ऐं फ़ैसिलो करिणो आहे बदिलण जो। ॾिसो, मां तव्हांखे ख़ाली हिकु ॻाल्हि ॿुधायां थी, जेको असांजो मसीहो आहे उहो धर्म आहे हिकिड़ो। उन जे लाइ असांखे परिभाषा जो ॿुधणु ऐं आशा, इच्छा, असांखे प्रार्थना करणियूं आहिनि, असांखे अॻियां वधूं ऐं उन जो हिसो ठहूं जेको उहो चए थो। ॿुधायो, हाणे तव्हां मां कोई आहे जेको ख़ाली कोशिशि थो करे पंहिंजे पाण खे बदिलण जी, उहो 360 डिग्री घुमी सघंदो। तव्हां ख़ाली इहो चओ त मां मसीह में आहियां, मुंहिंजो इहो सभु जेको आहे उहो मां हुनखे छॾे ॾींदसि ऐं बदिलजी वेंदसि। ऐं माण्हू वटि वेंदा, माण्हू चवंदा आहिनि असां वटि कुझु बि न आहे, हुजण खां पोइ बि चवंदा आहिनि असांखे ख़बर न आहे। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां मां उहो सभु शइ आहे। अचो त ॾिसूं चिंता जी माना छा आहे। इहा मां पाण न ठाही आहे, मां भुलिजी वई हुयमि, मूंखे इहा किथां मिली हुई, छाकाणि त जाम टाइम खां पोइ चिंता आहे पाण खे घबराइण लाइ। छा तव्हां मां कोई एतिरो आहे जेको सेखारे त पाण खे सताइणो न आहे? तव्हां पाण में छा था कयो अॼु मूंखे ॿुधायो। हा, मां अॼु सोचियो आहे त मां पाण खे पूरी तरह दुखी न कंदसि ऐं घबराईंदसि न। उहे जेका वीचार आहिनि जेके मूंखे सताईंदा उनखे असुरक्षित कंदसि, ऐं जेकी चिंता मुंहिंजे अंदरि पैदा थी थिए उनखे हटाए छॾींदसि। जेकी भावना मूंखे सताए रही आहे उनखे मां मुंहं ते न आणींदसि। बाइबल जे मुताबिक़ चिंता आहे संसार जी परेशानियूं, पैसा जो घटण, वचन खे दॿाइण आहे। सॼो टाइम प्रभु खे यादि करे गुज़ारे छॾियो, तव्हांखे काई चिंता न थींदी। विश्वास त रखो, ख़ाली हिकु दफ़ो पंहिंजी बाइबल खोलियो, उनखे पढ़णु शुरू करे छॾियो हिकु दफ़ो। तव्हांजी पंहिंजी आवाज़ उन ग़लति वीचारनि खे रोके छॾींदी जेको तव्हां सोचे रहिया आहियो। तव्हांखे ग़लति ॻाल्हि ते न हलणु ॾींदी ऐं तव्हां ते विश्वास कंदव। उहो फ़ैसिलो करे छॾियो त तव्हांजी चिंता दूर थी वेंदी। दुनिया में जाम घणे माण्हू आहिनि चिंता में रही करे उन्हनि जो पंहिंजो जीवन बर्बाद करे छॾियो आहे। तव्हां मां केरु माण्हू आहे जेको सुठो सोचे थो? होशियार थी वञो ऐं अॻियां वधो। तव्हां जाम चिंता करे चुका आहियो, हाणे न कयो, तव्हां हिन सभा में अची विया आहियो। शींहं चिंता न कंदो, पर असां ज़रूरु चिंता कंदासीं, छाकाणि त असां जाम समझदार आहियूं, अकुल वारी ॻाल्हियूं कंदा आहियूं। असां चिंता कंदा आहियूं। मैत्री 25 में, मैत्री 6, माफ़ कजो। चिंता न करण जो व्यवहारिक तरीक़ो असांखे सिखणो आहे। असां पाण सिखी सघंदा आहियूं त असांखे छा करिणो आहे। जेको प्रभु तव्हांखे चए थो करण लाइ उहो कयो, जेको उहो न करिणो आहे न कयो। उहो करे सघो जेको तव्हांखे करिणो आहे। मैत्री 6। इन करे मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थी, जीवन लाइ चिंता न कयो, तव्हांजे लाइ परेशानी थींदी, छाकाणि त प्रभु तव्हां सां गॾु आहे, उहो तव्हांजी हर ॻाल्हि ॿुधंदो। चिंता करणु बंदि कयो, हाणे ई चिंता करणु बंदि कयो ऐं चओ ॾिसो तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो लॻंदो, ऐं मां चाहियां थी त तव्हांखे फ़ाइदो पहुचे ऐं तव्हांजी जेकी सोच आहे उनखे बदिले छॾियो। तव्हांखे शइ लाइ चिंता न करणी आहे, पाण खे दुखी न कयो, मां तव्हांखे ॾींदमि, इहो प्रभु तव्हांखे चए थो।
पंहिंजो वक़्तु वठो, पंहिंजो मन ॿधो, कुझु तव्हां सां सुठो थींदो, कुझु तव्हांजी मदद कंदा, तव्हांखे मदद मिलंदी, ख़ुशि रहंदव। जीअं अॼु असां ॻाल्हायो, जॾहिं असां विश्वास जो हिकु क़दम खणंदा आहियूं, असांजी हिकु शुरूआति थींदी आहे ऐं असां उनखे हक़ीक़त में ॾिसंदा आहियूं, जेको विच में थींदो आहे ऐं असां सभिनीनि खे ॿुधाईंदा आहियूं, उहो केतिरो प्रभावशाली थींदो आहे। इन करे मां चवां थी त तव्हांखे इहो फ़ैसिलो करणो आहे ऐं विश्वास जो ॿिज बोइणो आहे, इज़हार करणो आहे उन जे साम्हूं। जंहिंमहिल जेका जाम माण्हू ईंदा आहिनि त असांखे ख़बर पवंदी आहे त उहो छा था सोचनि, ऐं मां तव्हांखे चवां थी त तव्हां उत्साहित थी वञो ऐं उहो सोचियो, उहो करणु शुरू करे छॾियो ऐं तव्हां विश्वास रखो था त तव्हांखे इहो करणो आहे। उहो कंदा रहो हमेशह, जेको तव्हांखे लॻे थो तव्हांखे करणो आहे उहो हमेशह कंदा रहंदव। मूंखे इहो चवणु सुठो लॻे थो जॾहिं असांखे उन मां कुझु सुठी ॻाल्हि मिलंदी आहे ऐं असां हुनखे हमेशह 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 ईअं कंदा रहूं। अॼु शायदि तव्हांखे ॾिसंदे कुझु अनुभव थींदो ऐं तव्हां चवंदव, हा सच में बाइबल में लिखियलु आहे, असां त भलो करण में न छॾियूं, सागर में असां डाले नथा सघूं। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।